ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। हब चौकी खां रिपोर्ट कर रहिया मीर खान चांडियो। हब चौकी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 57 योम तासीस पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अगवान ऐं हब ज़िले जे सदर ऐं तर्जमान आसिफ अली सरदारी बलोचिस्तान जे सूबाई सलाहकार सनत मीर अली हसन ज़हरी ऐं ॿियनि पार्टी अगवाननि समेत हज़ारे कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे मीर अली हसन चयो त हब लाइ केतिरा ई तरक़ियाती कम कराया पिया वञनि। तव्हांजे लाइ मास्टर प्लान लॻण जो ऐलान कंदे ₹9.5 अरब रुपया लॻाइण जो ऐलान कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 57 योम तासीस मल्हाइण जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले हब तरफ़ां वॾी स्क्रीन लॻाए हाल खे पार्टीअ जे झंडनि ऐं बैनरनि सां सजायो वियो। उन मौक़े ते चेयरमैन ज़िले काउंसिल हब इब्राहिम दोदो, वाइस चेयरमैन कमाल खान हसनी, चेयरमैन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हब बाबू फैज़ मोहम्मद शेख, वाइस चेयरमैन सरवर खान मगसी, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी गडानी वडेरा जान शेर बलोच। मरकज़ी खिताब पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी वीडियो लिंक ज़रिए खिताब कयो।